अजरक वारा जिंदाबाद, लोबिया वारा तमाम शागिर्द जिंदा, असातिज़ा किराम पाकिस्तान। समूरी सिंध जियां खानपुर में भी 4 डिसंबर सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जी तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। उन सिलसिले में खानपुर जे उर्दू प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां हिकु शानदार सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें हेड मास्टर मोहम्मद असलम बलोच, उस्ताद नज़ीर फारूकी, सैफ अकबर हाराई, इमरान शाह, आसिफ हाराई, अब्दुल कदीर बलोच ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब में गुलड़नि जहिड़नि ॿारनि पारां सिंध जे सकाफ़त ते बहितरीन तक़रीरूं करे सिंध जी सकाफ़त खे भेटा पेश कई वई। स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि जो चवणो त सिंध ऐं सिंध जी सकाफ़त हज़ारे सालनि खां क़ाइमु ऐं दाइमु आहे। असां कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाईंदड़ हुजूं, पर सिंध असांजी जीजल माउ आहे। असांजो जीअण मरण सिंध जे लाइ आहे। सिंध जे लाइ हर क़ुर्बानी ॾेई सिंध अमर जी हिफ़ाज़त कंदासीं। असांखे सिंध जी सकाफ़त, टोपी, अजरक, पटको, कुहाड़ी ऐं सिंध जी महिमान नवाज़ी ते फ़ख़ुरु आहे। असांखे सिंध जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, लाल शहबाज़ कलंदर समेत समूरनि सूफ़ी बुज़ुर्गनि सां प्यार आहे, जिन जा सूफ़ियाना कलाम ॿुधी असांजो ईमान बि ताज़ो थी वेंदो आहे। आख़िर में तक़रीब जे इख़्तिताम ते सिंध जे ख़ुशहालीअ जे लाइ दुआए ख़ैर घुरी वई।